नौदेरो खां काशिफ़ अली सुपड़ो जी रिपोर्ट। मुख़्तार ऑर्गेनाइज़ेशन सिटी नौदेरो तरफ़ां सैयद हामिद रज़ा मूसवी जे हुकुम तहत सऊदी अरब में जन्नतुल बक़ी में अहल बैतन जा रोज़ा शहीद करण ख़िलाफ़ मुख़्तार फोर्स ऑर्गेनाइज़ेशन सूबा सिंध जे सदर बरकत जाफ़री, रसूल बख्श शाहानी, गुलाम रज़ा काज़ी, ज़वार मुमताज़ सेठार, आशिक़ अली मंगी, बख्तियार खोखर, आफ्ताब भुट्टो जे अॻुवाणी में सवे मोमिनन पीर चोडल शाह खां रैली कढी। रैलीअ में शरीक मोमिनन खे अलम पाक हथनि में हुया। तामीर कयो जन्नतुल बक़िया तामीर कयो जा नारा हणंदा मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदा नौदेरो आम चौक ते पहुता, जिते ख़िताब कंदे मथियनि अॻुवाणनि चयो त सऊदी अरब हुकूमत खां मुतालबो कयो आहे त जन्नतुल बक़ीअ में मसमार कयल अहल बैतन जा रोज़ा ॿीहर तामीर कराया वञनि। ॿी सूरत में असांखे इजाज़त ॾिनी वञे त असीं पाण रोज़ा तामीर कराईंदासीं।